माजिद ने ख़बर जुमे जी का ख़बर पई ना दा मूं पूरो ॻोठ जांच कयो आहे पर किथे बि उनजी ख़बर न पई। खुदने मिठू जे घर जांच कई अथई। अदा उहे ॾाढा किना आहिनि, जुमे के काथे घर में रहण ॾींदा। उहे केतिरा किना आहिनि, तूं उन्हनि खे छॾ। तूं इहो ॿुधा त तूं उन्हनि जे घर जांच कई या न। मां उन्हनि सां न आहियां ॻाल्हाईंदो अदा। पहिरियों उन्हनि सां न ॻाल्हायां त सुठो हो न। हिनमहिल समूरा पैसा खाराल हाणे थो चए अदा मां वञा थी मिठू वारनि जे घर, तोखे जांच करे थी ॾियां। तूं उन्हनि खे सुञाणी थी कोन त तूं उन्हनि जी कहिड़ी जांच कंदी आहे? तूं अपने खैराना अदा मूंखे इहा त ख़बर पवंदी न हुन जे घर में ॿियो को माण्हू आहे, पोइ तूं जांच कजांइ त उहो जुमो आहे या ॿियो को। अदा तोखे मिठू वारनि जे मथां शक छो आहे? ॻोठ में त ॿिया माण्हू बि आहिनि। असल में इहे पाण खे वॾा मोतबर सम्झंदा आहिनि ऐं मूं बि पूरी जांच कई आहे त इहो जुमो हिते आयो ख़ुदि न मिठू सां मिलियो, पर इन लूसी खे कोर्ट खां ॿाहिरि वेंदे कंहिं बि कोन ॾिठो। अदा तूं हुन लाइ परेशान न थी, अशाम ताईं तोखे जांच करे ॾींदसि। असां आहियूं जुमे जी जांच में। असांखे इहा ख़बर पई आहे त जुमो तव्हांजे ॻोठ में आयो आहे ऐं उन खे पनाह तव्हां ॾिनी आहे। न, इहे त जुमो आयो आहे न, वरी असां जुमे खे पनाह ॾिनी आहे। किथे असां सां कूड़ त कोन पिया हणो? कूड़ वारी तरबियत असांजी मंसूर खान नाहे कई। भली सिर जे मथां पहाड़ किरी पए, पर मंसूर खान चयो आहे त सच जो साथ कॾहिं बि न छॾिजो। असांखे हिते जी ख़बर पई तॾहिं जांच ते आया आहियूं। ॻोठ में किथे पनाह वरिती अथसि त उन जी असांखे ख़बर नाहे, बाक़ी असां वटि नाहे आयो। छा तव्हां उन जी असांखे जांच करे ॾींदो? ज़रूरु जांच कंदुसि, जेकॾहिं हिते हूंदो त तव्हांखे ॼाण ॾींदुसि। सोट हलणु घुरिजे। जेकॾहिं जुमो हथु करे ॾिनई त इहो तुंहिंजो असांजे मथां थोरो हूंदो। थोरे जी का बि ॻाल्हि न आहे। जेकॾहिं को ॿियो कमकार आहे त हुकुम कयो, असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदासीं तव्हांजो मसइलो हल करण लाइ। असां पंहिंजा मसइला पाण हल करे सघूं था। जेकॾहिं तव्हांखे तकिड़ो कमु न हुजे त अम्मा साण तव्हां सां मिलणु चाहे थी। उन सां पोइ मिलंदासीं। हिन वक़्तु असां पंहिंजे मसइलनि में उलझियल आहियूं। ठीकु आहे, हलंदा। अदा ख़बर ॿुधी आहे त राति सोडल घर आयो। हाणे हुन सां असांजो को बि वास्तो कोन्हे। चाचे वारनि जे करे मूं हुन जूं समूरियूं ग़लतियूं माफ़ करे छॾियूं। हाणे रुगो इहा कोशिशि करणी आहे त अदा अली खान खे इन्हनि रहज़न वारनि जे क़ैद खाने मां कीअं छॾाई। सिर्फ़ अदा अली खान खे न पर अदीअ खे बि उन्हनि ज़ालिमनि जे क़ैद मां छॾिणो आहे। हाणे रहज़न वारा इन ताड़ में हूंदा त असां कॾहिं था हुननि जे ॻोठ में दाख़िल थियूं त जीअं हू असांखे पूरो करे छॾनि। अदा उन्हनि जी बि जांच करणी पवंदी। जंहिं ॾींहुं हू ॻोठ खां शहर तरफ़ वेंदा न पोइ उन्हनि जे ॻोठ में दाख़िल थींदासीं। हाणे उन्हनि जे ॻोठ में तॾहिं दाख़िल थींदासीं जॾहिं इहा ख़बर पवंदी त अदा अली खान खे हुननि कहिड़ी जाइ ते क़ैद में रखियो आहे। अदे अली खान जी जेकॾहिं ख़बर न पई त अदी खे वरितियूं ईंदासीं। विरल इहा ग़लती कॾहिं बि कोन कंदासीं। जंहिं ॾींहुं बि अदीअ खे उतां वठी आयासीं न उन जे ॿिए ॾींहं ते असांखे अदे अली खान जो लाश मिलंदो। इहो रहज़न इन ई ताड़ में आहे त असां इहा ग़लती कयूं त ॿिए ॾींहं ते असांखे अली खान जो लाश मिले। उन करे सभ खां पहिरियां असांखे अदे अली खान खे छॾाइण जी कोशिशि करणी पवंदी। अदा अली खान खे छॾाइण खां पोइ छा हू अदी खे न मारींदा? वक़्त करे जे निकाह में आहे, उनखे हू कॾहिं बि कोन मारींदो। उन खां पहिरियां असांखे पूरी कोशिशि करे अदे अली खान खे छॾाइणो पवंदो। छा अदा या सोट वारनि मां मुंहिंजी जांच लाइ को बि न आयो आहे कादन? अञा उन्हनि खे ख़बर न आहे पई त तूं असां वटि आहीं। जे ख़बर पयनि न त हू पूरे बंदोबस्त सां ईंदा। आया त उन्हनि खे गुलनि जा हार कोन पाराईंदासीं। शायदि तोखे सोट ऐं अदा वारनि जी ताक़त जो अंदाज़ो ई न आहे। तो अञा कादन जो कुर्ब ॾिठो आहे, कर न। जे तव्हां उन्हनि खां कमज़ोर पइजी वञो न त मूंखे उन्हनि जे हवाले न कजो, मूंखे हितां निकिरण जी वाट ॾिजो। तूं हिते महफ़ूज़ आहीं, हू तुंहिंजो कुझु बि नथा बिगाड़े सघनि। पर मुंहिंजे करे हू तव्हां सां मसइला ज़रूरु पैदा कंदा। असां तोखे ज़बरदस्ती न आहे अॻुवाह कयो, हू असांजे लाइ मसइला कंदा। अदा ऐं सोट वारनि खे
त रुॻी बहानो खपे ॿिए कंहिंसां ज़ुल्म करण जो। हू सिर्फ़ु कमज़ोरनि जे मथां ज़ुल्म करे सघनि था, ॾाढनि जे पाछे खां पोइ ते हटंदा। मां त हर वक़्तु दुआऊं ई कंदी आहियां त मुंहिंजे हिते हुजण जी अदा खे ख़बर ई न पवे। जेकॾहिं हुननि खे ख़बर पई न, हू सिर्फ़ु कादन जो कुर्ब न कर ॾिसंदा। कर कादन सफ़ा ॿाराणी करे वेठो आहे। वाट वेंदड़ छोकिरी खे हिते न वठी अचे हा। पर हाणे हुनखे सम्झाए कीअं? सौट इहा ॻाल्हि लिकंदी कोन, अॻु या पोइ राज़नि वारनि खे ज़रूरी ख़बर पवंदी। इन जे करे चवां थो हर वक़्तु होशियारी सां रही। जे हुननि खे ख़बर पई त हू ॻाल्हियूं कंदा, अमलो न। राज़न खे मां चङी तरह सुञाणे, हू वॾो ज़ालिम आहे। हू पहिरियां इहा ई कोशिशि कंदो त ओचितो हमिलो करे ऐं छोकिरी खे आज़ादु कराए, ऐं जेकॾहिं उहो नाकाम वञे थो पोइ ॻाल्हियुनि जी तरफ़ ईंदो ऐं विच में वरी मीर शहनवाज़ ख़ान खे बि आणींदो। जेकॾहिं पहिरियां हमिलो थिए हा त ॻाल्हियुनि वारी वाट बंदि थी वञे हा। मां त चवां थो हुननि खे ख़बर पइजण खां पहिरियां ई छोकिरी खे मंसूर खान वटि छॾे अचूं। न इलियास न, असां हितां छोकिरी खे रवानो करे बुज़दिली जो सबूत न ॾींदासीं। जेकॾहिं कादन छोकिरी खे हिते पनाह ॾियण जे लाइ वठी आयो आहे, पोइ हुनजी हिफ़ाज़त करण बि असांजी ज़िम्मेवारी आहे। ठीकु आहे सौट, असां हर वक़्तु तयारु रहंदासीं। बाराम ख़ान ॾींहं जो हमिलो न कंदा। इन जे करे चवां थो हर वक़्तु होशियारी सां रहंदो। सलार हाणे तोखे वापसि वञे ख़तरो अञा टरियो ई न आहे। पोइ तूं वापसि वञण लाइ ज़ोर छो थो रखी? तुंहिंजे घर वारा परेशान हूंदा यार। मां नथो चाहियां त तोखे हिते को नुक़सानु पहुचे, ऐं सुभाणे मां तुंहिंजे भाउ ऐं तुंहिंजे पीउ सां अखियूं न मिलाए सघां। उन्हनि जे तरफ़ां तोखे का बि मयार न मिलंदी, उन लाइ तूं परेशान न थी सो डल। बाक़ी मां तोसां उसी ताईं गॾु हूंदुसि जेसीं ताईं तूं ऐं मां अली ख़ान खे आज़ादु नथा कराए सघूं। यार अली ख़ान खे आज़ादु करण लाइ वॾो वक़्तु लॻंदो, ऐं फ़िलहाल त का बि ख़बर नथी पए त हुनखे आज़ादु बि कराए सघंदासीं या न। यार सोडल, तूं केॾो बि ज़ोर छो न रखी? मां तोखे मुसीबत में छॾे हरगिज़ न वेंदुसि। वॾो को ज़िदी आहीं सालार। ही ज़िद न आहे सोडल। बाक़ी मां तोखे हिन मुसीबत में छॾे वेंदुसि त सभु माण्हू मूंखे बुज़दिल चवंदा ऐं चवंदा ॾिठई न दोस्त खे ॾुखे वक़्त में अकेलो छॾे ॾिनई। त पोइ भला ईअं कर त तूं पंहिंजे भाउ सां फ़ोन ते ॻाल्हाए छॾ ऐं उन्हनि खे दिलासो ॾे त तूं हिते ठीकु आहीं। हा, इहा ॻाल्हि सही आहे। अदा खे मां फ़ोन करे चई थो छॾियां त हू मुंहिंजे लाइ परेशान न थिए। ही केरु आहे? इहो अदा वारनि जो महिमान आहे। महिमान जो बि त नालो हूंदो आहे न। अदा रोकियो आहे त महिमान जो नालो कंहिंखे बि न आहे ॿुधाइणो। छा तूं मूंखे बि न ॿुधाईंदी? इनखे सॾनि त जुमो था। हा त पोइ ही उहो जुमो आहे जंहिंजी ॻोल्हा सभु कंदा रहनि था। न मां उहो जुमो कोन हा, उहो जुमो ॿियो हूंदो को। वज़ीरा, मां तोखे सही थी ॿुधायां, ही उहो जुमो आहे जेको खून करे आयो आहे ऐं हिनखे सभु ॻोल्हिनि था। कूड़ न भला मुंहिंजे मुंहं टे शिकल मज़ा लॻे थो त मां खून कंदुसि। सोडल वारनि जे अमरा खे बि इन ई मारियो हुयो। इहो फ़ैसिलो रईस वारनि जी औताक ते थियो हुयो। एॾे ख़तरनाक माण्हू खे अदा वारनि हिते छो आयो आहे? वज़ीरा, जेतिरो जल्दी थी सघे हिनखे घर मां कढे छॾ, न त पाण सां गॾु ही तव्हांजे लाइ बि मुसीबत आणींदो। छोकिरी वो ॿुध त सही, काॾे थी वञी? हिनखे ग़लति सलाहूं ॾेई आ करे की हितां निकिरण जी कर। हिन घर में तुंहिंजे लाइ काई बि जॻह न आहे। हूअ कूड़ हणी वई आहे। मूं सॼी ज़िंदगी कॾहिं झिड़की बि न आहे मारी। मां माण्हू कीअं मारींदुसि? तूं कूड़ो आहीं। मूंखे पंहिंजी सहेली ते पूरो भरोसो आहे। अधा वारा अचनि त उन्हनि खे सॼी हक़ीक़त थी ॿुधायां। मुंहिंजो खून करण जहिड़ो न को मुहारो न को शिकिल, पोइ बि इतबार नथी करी। यार ॾाढे भली सोडल। उताक के ताल तोखे उताक ते छॾे मां मानी कराए थो अचां। यार उते छा तुंहिंजे सोट वारा एतिराज़ त कोन कंदा? हुन उताक ते जेतिरो हक़ सोट वारनि जो आहे ओतिरो असांजो आहे। 4 सिबूं असांजो बि लॻल आहे। यार जेकर तुंहिंजे सोट वारा कुझु थधा थिया आहिनि त पोइ मां न चाहींदुसि त मुंहिंजे करे को इख़्तिलाफ़ थिए। अरे यार कुझु कोन थींदो, तूं अच मूंसां। दोला फाड़े न ॾिस, असां तोखे बख़्श करे छॾियो आहे। इन जो इहो मक़सदु न आहे जो समूरी कावर छॾे तोखे सीने सां लाहींदासीं। तोखे भाकुर पाए सीने सां लाइण मां बि न आहियां आयो।
मूंसां गॾु महिमान आहे हुनखे विहारण आयो आहियां। हिन उताक में ना तोले का जाइ आहे ऐं ना ई वरी तुंहिंजे दोस्त लाइ। हिन उताक में 4 सिरूं असांजो बि लॻल आहे। जेतिरो तव्हांजो ख़र्च थियल आहे न ओतिरो असांजो बि थियल आहे। तुंहिंजूं जेके 4 सिरूं लॻल आहिनि न उहे पटे खणी वञ। बाक़ी तोखे हिते वेहण जी सलाह बि कोन कंदुसि। पहिरियों वञी वॾे सां सलाह कर। जेकॾहिं इहा हुनजी मर्ज़ी हूंदी न त मां बि हिते पेर बि कोन रखंदुसि। पर फ़िलहाल मूंसां गॾु मुंहिंजो महिमान आहे। मां चवां थो वधीक गंद न कर। सोडल वापसि था हलूं। मां नथो चाहियां त मुंहिंजे करे हिते को गंद थिए। सालार जेको बि गंद थियो मां पाणे हुनखे धोई वठंदुसि। तूं अच मूंसां। अमां साण वज़ीर इक़बाल खे घुरायो थी। जेकॾहिं अञा चओ त ॿिया छोकिरा बि घुराए वठूं। असां राज़न वारनि सां ॻाल्हियूं करण था हलूं जहिड़े लाइ न जो सभिनी खे हितां गॾु करे खणी वञूं। अम्मा साहिब हू बददिमाग़ आहिनि। हू ताक़त जी ॿोली सम्झंदा। न बाबा, असां उन्हनि खे पंहिंजी ताक़त ॾेखारण नथा हलूं। अमां साण इक़बाल सही थो चए। रज़न वारा असांजे अमुन जे पैगाम खे कमज़ोरी ऐं बुज़दिली सम्झंदा। हा मसाइण हू इहो ई सम्झंदा त बाबा मंसूर जे वञण खां पोइ असां कमज़ोर थी विया आहियूं। असांजे दुश्मननि खे असांजी ताक़त जी चङी तरह ख़बर आहे। हू असांखे कमज़ोर सम्झण जी कॾहिं बि ग़लती न कंदा। जेकॾहिं हू असांखे कमज़ोर सम्झंदा त मीर शाहनवाज़ सां गॾिजी बाबा मंसूर खे फासाइण जी ग़लती कॾहिं न कंदा। जेको तव्हांजो हुकुम अमां साण चओ त गाॾी कढाए वठां। ठीकु आहे, तव्हां तयारी करे गाॾी कढो। मां बि अचां थी। अदा तुंहिंजो शक सही निकितो। जुमो मिठू वारनि जे घर आहे। हाणे हिननि खां तमूरा फलाद वठिस। हीअ सॼा पैसा बि खाइनि था ऐं खून मन खे घर में था छॾनि। इहो तुंहिंजे ख़ैरु आहे न? अदा छा सच में जुमो खून करे आयो आहे? हुन खून कयो आहे या न, पर इनखे रहाइण जे इल्ज़ाम में हिननि छोरनि जा खून ज़रूरु थींदा। अदा उन्हनि ग़रीबनि खे मारण में तव्हांखे छा मिलंदो? बाक़ी जुमो उन्हनि जे घर में आहे, उन्हनि खे बदी खणी वञनि। जुमे खे त असां टंगे खणी ईंदासीं, पर उन सां गॾु इहे मिठू ऐं खुदनारा बि टंगजी खजंदा। अदा उन्हनि खे ठाहको छटको ॾियाजांइ। उन्हनि मूंसां ठगी कई आहे। या इन जॻह बि ठगी रखंदा ते छा कंदा? अदा वरी बि पाड़े जा ग़रीब आहिनि, कुझु हथ हल्को रखिजो। अदी ये जंहिंजे हथ में वञे उहे उन्हनि जे मथां हथ हल्को रखनि करो। मुंहिंजा हथ कटिजी विया। काॾे न काॾे रेस खे हाल वांगुरु थो आहियां, पर इहा कंहिंखे ख़बर न पए त उन्हनि सां छा थियो आहे। इहो रे ख़ैरु आहे न? अदा सौट ग़लतियुनि मथां ग़लतियूं कंदो थो वठे ऐं तव्हां उनजी हर ग़लती खे बर्दाश्त था कयो। जेसीं ताईं सौट खे उनजी औकात न ॾेखारींदो तेसि ताईं सौट पान खे न संभालींदो। अॼु सोट खे बख़्श कोन कंदुसि। मुराद हू त ॿार आहे, तव्हां त ॿार न आहियो। भाॼाई सौट अञा ॿार आहे। जेकॾहिं उनजी वक़्त सां शादी थिए हा न अॼु हू 5 ॿारनि जो पीउ हुजे हा। वरी बि पंहिंजो आहे, हुनजी तव्हांखे इज़त करणी पवंदी। मरियम जॾहिं पंहिंजो छुड़वाग बणिजी वञे न त उनजे नक में नाकेली विझणु ज़रूरी हूंदी आहे। अच भाउ मालिक साईं खे सम्झ ॾे। पहिरियां हिननि घणा नुक़सान करे चुका। महिमान जरा जल्दी मानी करे वठ। हा पुट करे थी। तो महिमान खे किथे विहारिया आहे वञी? बाबा पाण वारी उताक ते। उते मुराद वारा नाराज़ तो कोन थींदा? बाबा उताक सिर्फ़ उन्हनि जी न आहे। उताक में अधु ख़र्च असांजो बि थियल आहे। पुट ॻाल्हि ख़र्च जी न आहे, पर हिन वक़्तु मुराद वारनि जी पूरी कावड़ तुंहिंजे मथां आहे। बाबा पीरल वेठो हुयो, मूंसां वात ताणी निकितो आहे।
दिल त करे पियो त उते ई हुनखे पादर ठोकियां। न भा मतां होश विञाए, बस त मुराद कावड़ घटि कई आहे। अम्मा मां त होश नथो विञायां, तॾहिं त चुप करे वियसि। बाक़ी हू बि त होश में हुजनि न। पुट जेकॾहिं मुराद नाराज़ थिए न त महिमान खे कंहिं ॿी ओताक ते विहारजांइ। बाबा जॾहिं पंहिंजी ओताक मौजूदु आहे त ॿियनि जी ओताक ते छो? ऐं जेकॾहिं असांजे महिमान जो मुंहुं मुराद वारनि खे नथो वणे त न अचनि। तोसां मुलाक़ात पहिरीं आहे, पर इहा मूंखे ख़बर आहे त तूं सालार आहीं ऐं मुंहिंजे सोट जो दोस्त आहीं। जी, जेकॾहिं मुंहिंजो हिते अचणु बुरो लॻो हुजे त मां न तव्हां भली वियो। हूअं बि असांखे महिमान जे अचण सां बुरो कॾहिं बि नाहे लॻंदो। अच पीरल, वियो कोन था छा? असांजे वेहण सां अंजाम छा निकिरंदो इहो तूं चङी तरह ॼाणी। हाणे तूं वेह। अम्मा साइण इहा पक कई अथव त रज़न वारा हिते आहिनि? ख़बर न आहे। अम्मा साईं इहे वॾा रोल आहिनि, घर में घटि वेंदा आहिनि। अम्मा साइण उन्हनि खे ॿुधाए पोइ असांखे हलणु घुरिजे हा। जेकॾहिं हुननि खे इहा ॼाण ॾियूं हा त पोइ हू नटाए वञनि हा। तंहिं करे ओचितो हली हुननि मथां बीहणो आहे। बाबा साईं, जुमो मिठो ऐं खुदनि वारनि वटि रहियल आहे। हेॾा त लूसियूं जो जवान भेण घर में अथनि त बग़ैर घर में था रहनि। हाणे इहो ॿुधाए त हिन जुमे खे हिन घर मां कीअं तरे कढूं? मूंखे ॿ टे माण्हू ॾियो। घर में गिड़ी जुमे खे मोचलाण वठी थिए थो। मुराद ॻोठ में आहे, इन करे उनजे हूंदे इहो मुमकिन न आहे त तूं मुंहिंजा माण्हू वठी वञी ॻोठ में उन्हनि खे कुटको ॾेई अच। इहो मुराद जो छा कंदो बाबा साईं? ॿियो त मिड़े ख़ैर आहे न। जहिड़ी ॻाल्हि आहे त ॿ टे हमराह मां तोखे ॾियां थो। ऐं तकड़ न आहे बाबा साईं। वरी बि सोचूं था थी सघे तव्हांजा माण्हू ॾिसी मुराद होश न विञाए। इन करे चवां थो त इन जुमे खे रिझाए कहिड़ी बि तरह ॻोठ खां ॿाहिरि वठी आ। मूंसां त बाबा साईं जुमो खे को पेर ॿाहिरि कोन करिणो। बाक़ी रहज़न वारनि खे ॾस ॾियूं था त राति जे जुमे खे बदी खणी ॿाहिरि खणी वञनि। मां रज़न वारनि खे ॼाण ॾेई थो छॾियां, तूं सिर्फ़ु जुमे खे उतां ॿाहिरि कढण जी कोशिशि कर। ठीकु आहे बाबा साईं, मां कोशिशि कयां थो। तव्हां रहज़न वारनि खे ॼाण ॾियो। लॻे थो त कादर वारनि खे छोकिरी खे अञा ख़बर न आहे पई त हीअ असां वटि आहे। जेकॾहिं आया त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? मुंहिंजा भाउ तोखे इहा पोइ ख़बर पवंदी त राजस्थान वारा केॾा ज़ालिम आहिनि। तो बदा कादनि जो कहर न आहे ॾिठो? जेकॾहिं हिते गंद कंदा सिधियूं गोलियूं सीने में हणंदोसान। मुंहिंजे करे कंहिंजो खून थिए इहो मां नथी चाहियां। जे अदाई सोट वारनि जो ज़ोर वधी वञे न त मूंखे उन्हनि जे हवाले करे छॾिजो। छोकिरी जेकॾहिं तोखे उन्हनि जे हवाले कयोसीं न पोइ तूं मारिजी वेंदीअ। जेकॾहिं मुक़दर में मौत लिखियलु आहे न त मूंखे केर बि बचाए नथो सघे। मूं तोखे बचाइण जो वाइदो कयो आहे ऐं तोखे कीअं मां मौत जे मुंहं में छॾींदुसि? मुंहिंजो ख़ुदा मूंसां गॾु आहे। जेको लिखियलु हूंदो न उहो ई मिलंदो। तोखे मौत जे मुंहं में कोन विहारींदासूं। जेकॾहिं राज़न वारनि जे हवाले कयोसीं त ॻाल्हियूं करे पोइ ॾींदासूं। हू तव्हांजी का बि ॻाल्हि न मञींदा। उन्हनि खे मञणो पवंदो ऐं उन्हनि खे तुंहिंजी ज़िंदगी जो ज़मानत ॾियणी पवंदी। जे ईअं न कंदा त पोइ जहिड़ो ई सही। मालिक भलाई कंदो। अमुन ऐं ॻाल्हियुनि सां मसइलो हल थींदो। तव्हां 2 मिंट वियो त मां रज़न खे सॾे थो वठां। नियापो ॾे रज़न खे त अम्मा साईं तव्हां सां मिलण आई आहे। जी अदा। मूंखे ईअं थो लॻे त रहज़न मूं साम्हूं अचण खां लहराए। न अम्मा साइण, हू ईअं छो कंदा? इहो इन लाइ त रहज़न ॼाणे थो त मंसूर बाबा बेगुनाह आहे। हुन मथां कूड़ा इल्ज़ाम लॻल आहे। अम्मा साईं जेकॾहिं सभु ॼाण हू रखनि था त पोइ असांजा कंध छो कढाईंदा? इहो इन लाइ त रहज़न मथां मीर शाहनवाज़ जो ज़ोर आहे ऐं मीर शाहनवाज़ मथां DSP जो। मतलब त इहा कड़ी अञा मथे ताईं वञे थी। अम्मा, राति तुंहिंजे ऐं भाॼाई करीमा जे विच में फ़ैसिलो थींदो। सोट रज़न चई छॾियो आहे त जंहिंजो बि ॾोह हूंदो उनजी कबर जो निशान बि उनजे माइटनि खे हथु न ईंदो।
पुट तू मूंखे मारण चाहे थो त भले मारे छॾ, बाक़ी गैरनि जे हथां मूंखे माराए ऐं मुंहिंजी क़बर जा निशान मिटाइण थो चाहीं त मां तोखे कॾहिं पंहिंजी थंज बि कान बख़्शींदसि। मां तोखे बख़्श करे बि छॾियां, पर सोट वारा तोखे कॾहिं बि कोन बख़्श कंदा। जेकॾहिं निभाकी रन खे उन्हनि माफ़ कयो न त मां पक्ष कोन कंदोसांसि। बाबा पहिरीं गोली हणजई तोखे। पुट इहो कीअं थो बीटा फिराई? मां तुंहिंजे तरफ़ हुयुसि ऐं तूं मूंखे थो माराई। तोखे वॾो करे घर में विहारे हुयुसि, जेकॾहिं तूं घर में हुजे हा त अॼु असांखे इहे ॾींहं न ॾिसणा पवंदा। हिकिड़ी छोकिरी निकिरी वई आहे त हिन बि पर चोड़ण जी कोशिश कई आहे। मां हितां ईअं भॼी कान निकिरंदसि, चाहे घर में कोई हुजे या न हुजे। हितां मूंखे मुंहिंजो ॿाहिरि वठण ईंदा। जेकॾहिं उहे आया त उन्हनि जा लाच तुंहिंजे पेरनि में हूंदा। तूं मुंहिंजे भाइरनि खे मारे छॾियो न त मां सॼी ज़िंदगी तुंहिंजी कनीज़ मर्जी गुज़ारींदसि। उहे मरने या न मरने, पर बाक़ी ज़िंदगी तुंहिंजी हिते गुज़रंदी। जेकॾहिं मां वॾेरी जे साम्हूं हलियुसि, हू त मुंहिंजे मथां ज़ोर रखंदी ऐं चवंदी त केस तां हथु कर। अदा जेकॾहिं ॾोही मंसूर खान आहे न त पोइ केस तां कॾहिं बि हथु न खणिजो। पर जेकॾहिं मंसूर ॾोही न हुजे त पोइ? अदा कोई बि केस साथ न आहे खणणो। इहो त हुन सां ज़ुल्म हूंदो। तूं ॿियनि लाइ न सोच, पंहिंजे लाइ सोच, पंहिंजे लाइ। राति तोसां कहिड़ो अशर थींदो उहो सोच। अदा वॾेरी सां मिलो था या मां उनखे वापसि कयां? उताक ते हली आई आहे त मिलूंसि था। अच। अदा हितां ईअं हले सोट जो उताक मूं तड़ी कठंदे ऐं उतां ईअं वापसि मोटी आए, ॼण हुते कुझु थियो ई न हुजे। पीरल, मां पंहिंजे मथां माण्हू खिलाइण मुनासिब न सम्झो। जेकॾहिं पंहिंजी औताक तां कंहिं महिमान खे तरे कढूं हा त छा उन में असांजी इज़त हुई? पर सौर त उन महिमान जे मुंहं ते मुंहिंजे गिचीअ में हथु विझी औताक मां तड़े कढियो। उहो त वरी सोट जो ज़र्फ़ हो, असांजो न। एतिरे नुक़सान खाइण खां पोइ बि तूं सौट खे छूट ॾींदो थो वञे। जेकॾहिं सोट अकेलो मुंहिंजे साम्हूं अची वियो त उनखे चङी चङी तरह ॿुधाईंदुसि, बाक़ी कंहिं महिमान सां गॾु हूंदो त उनखे कुझु चवण या पंहिंजी हल्काइप ज़ाहिर करणी आहे। उनखे चवण जी त हाणे का बि ज़रूरत नाहे। जॾहिं की तव्हां उनखे हाणे माफ़ करे छॾियो आहे त पोइ हू असांजे मुंहं ते न चढ़े। जेकॾहिं हू औताक ते अचे थो त उन वक़्तु तूं निकिरी वञ। मरियम, ही नौजवान रत आहे, इहा ॻाल्हि ही किथे सम्झंदो? मां सम्झां थो अदा, पर सौट नथो सम्झे। हू सम्झे या न सम्झे, पर पीरल तूं पंहिंजो पाण खे संभाल। तुंहिंजे तरफ़ां का बि अॻिराई थियण न खपे। बाक़ी जेकॾहिं सोट खां अॻिराई कई न त उनखे मां पाण पंहिंजे तरीक़े सां सम्झाईंदुसि। खणी जे मंसूर खान असांजी इज़त न कई, पर साईं तव्हांजे लाइ इज़त आहे। जेकॾहिं तव्हां न्यापो कयो आहे त असां उते हलिया अचूं। तव्हांखे हिते तकलीफ़ अचण में न थिए। पंहिंजी औलाद जी ज़िंदगीअ लाइ हिकु मां जबल जागे सघे थी त पोइ हिते अचण में कहिड़ी तकलीफ़ आहे? मंसूर जी ज़िंदगी मुंहिंजे हथ में न आहे। तव्हां ग़लति तरफ़ ते आया आहियो। अदा हिन वक़्तु मां तव्हां वटि हिकु रईसियाणी थी न, पर हिकु माउ थी आई आहियां। काश जेकर तव्हांजी उमिरि ज़िंदा हुजे हा त हुनखे औलाद जी जुदाईअ जो ॾुख हुजे हा। ॿुधायो त मां तव्हां लाइ छा करे सघां? जेकर तव्हां केस तां हथु खणी था वञो त मुंहिंजो मंज़ूर खान आज़ाद थी वेंदो। मां पंहिंजे भाउ जे कातिल खे बख़्श करे छॾियां, एतिरो बि राम दिल न आहियां। न न, मुंहिंजो मंसूर खान कातिल न आहे, नाहे मुंहिंजो पुटु कातिल। जेकॾहिं हू कातिल न आहे त कोर्ट मां आज़ाद थी वेंदो। तव्हां परेशान छो था थियो? फिलहाल त समूरा सबूत हुन जे खिलाफ आहिनि। जॾहिं त सबूत उनजे खिलाफ आहिनि त पोइ उनजे बेगुनाही जो सबूत कीअं था ॾियो? रज़न तूं हक़ीक़त खे सम्झी पियो, पर पोइ बि हले छो नज़रअंदाज़ पियो करी।
सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।